अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे मुमताज़ मौलाई जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अज इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुमताज़ मौलाई हिकु वीडियो बयान में सिंगर फ़ाइज़ा अली जे बारे में छा चयो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो मशहूर फ़नकार मुमताज़ मौलाई सिंगर फ़ाइज़ा अली जे बारे में पंहिंजे परस्तारनि ऐं सिंध वासियुनि खे छा चयो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंगर मुमताज़ मौलाई सिंगर फ़ाइज़ा अली जे बारे में सिंध वासियुनि खे चयो आहे त सिंगर फ़ाइज़ा अली शादी कई आहे, को गुनाह न कयो आहे। ऐं हा, मुमताज़ मौलाई इहो बि चयो आहे त सिंगर फ़ाइज़ा अली ते एतिरी तनक़ीज़ छो कई वई आहे। सिंध जे बहितरीन फ़नकार मुमताज़ मौलाई इहो बि चयो आहे त तव्हां सदाईं असां फ़नकारनि खे तनक़ीज़ कंदा आहियो ऐं असां फ़नकारनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, तव्हां असां ते तनक़ीज़ कंदा आहियो। असां फ़नकार फ़क़ीर आहियूं, न वरी को सियासतदान आहियूं। तव्हां हर भेरे असां ते तनक़ीज़ कंदा आहियो। दोस्तों, मुमताज़ मौलाई जो चवणु आहे त फ़नकारा फ़ाइज़ा अली शादी कई आहे, को ॾोह न कयो आहे। फ़ाइज़ा अलीअ खे तंग न कयो वञे। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।